अस्सलाम वालेकुम। अरे वालेकुम सलाम। चाचा केड़ा हाल है? खुश हो? खैर तबियत तो सही? अल्लाह जो शुक्र है, अल्लाह जो शुक्र है। तू ॿुधाए खैर में निकिते? अल्लाह अल्लाह जो शुक्र है। ये खबर है हिते खैर में आई हुई है? खैर खैर चाचा आऊं मास्टर लगो है हिते। अच्छा मुंहिंजी ड्यूटी हाणे हिते लगी है पंहिंजे स्कूल ते। अर्ज़ हिकिड़ो खणी आयुसि। अर्ज़ कहिड़ो? चाचा मूंखे ॾाढो ॾुखियो पियो लॻे ऐं ॾाढो यकीन कंदे मुंहिंजी दिलि उदास आहे। हे मासूम गुलनि जहिड़ा बच्चा, हिननि खे तव्हां तालीम खां महरूम रखियो छा आहियो? छो भला? तो असांजी मर्ज़ी है तालीम का महरूम रखूं या तालीम ॾियूं? तू पंहिंजे जेको कम लाइ आई उहो कमु ॿुधाए न। चाचा तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॾुखियूं पियूं लॻनि। लॻंदी न तव्हांजो औलाद आहे, अल्लाह साईं तव्हांखे उहो औलाद साले करे ॾे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिननि जी जेका उमिरि आहे इहा तालीम पिराइण जी आहे, ही जबरी पोरियो करण जी न आहे। हिननि खां तव्हां ॿुआरो पिया हणायो, हिननि खां तव्हां घरनि जा कमकार पिया करायो, इहो हिकिड़ो ग़लति आहे चाचा। त बस तुंहिंजो छा चवण जो मक़सदु आहे? तूं आखिर छा चवनि छा थो चाहे? चाचा आऊं चवण इहो पियो चाहियां त हिननि न्याणियुनि खे ऐं पंहिंजे बच्चनि खे तालीम जे ज़ेवर सां सरशार करियो। छाजे करे त ॾिसो ॿियनि मुल्कनि में ॿियनि ॻोठनि में तव्हां ॾिसंदा, पंजाब आहे, पंहिंजा ई पाकिस्तान जा सूबा आहिनि, पंजाब आहे, सरहद आहे, बलूचिस्तान आहे, या जेके ॿाहिरियां मुल्क आहिनि उहे उन्हनि जी तरक़ी जो राज़ छा आहे? न तोखे मन आऊं इहे ॿार जा तूं वञी स्कूल में पढ़ाई पोइ घर जो कमु केरु कंदो? चाचा घर जा कमकार पिया थींदा। ए बाबा तालीम बेलीम असीं कोन ॼाणूं, असीं बाज़ारी माण्हू ॿार कोन पढ़ायूं, छोकिरियूं असीं स्कूल में कोन छॾियूं, वॾा गैरतमंद माण्हू आहियूं, वञी था वञी पंहिंजा ॿार जी पढ़ाए। चाचा हिन में गैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा असीं ॿार कोन पढ़ायूं न, बस ॻाल्हि ख़तम, कोन पढ़ायूं। चाचा मुंहिंजी ॻाल्हि हिकु यादि रखो, जेसिताईं तव्हां हिननि बच्चनि खे तालीम न ॾींदा तेसिताईं पंहिंजो ॻोठ इहो पोइते हूंदो, तव्हां मज़दूरियूं कंदा पिया, तव्हां मन हिन जहालत जी हिकिड़ी ऊंदाई में हूंदा, तव्हां कॾहिं बि हिन रोशनी तरफ़ न लड़ंदा। महिरबानी करियो पंहिंजे गुरूर खे, पंहिंजे पोयनि रस्मनि रवाजनि खे हिकु पासे रखी करे हिननि बच्चनि खे तालीम ॾियारियो ताकी असां हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियूं। ए बाबा वञी 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 पंहिंजा ॿार जी पढ़ाए तालीम ॾियाराई। बहरहाल चाचा मुंहिंजो कमु आहे तव्हांखे नसीहत करणु। तव्हांजो औलाद आहे, ॿार स्कूल में जरेदारी पोइ घर जा कम कार छुटा, ॿार स्कूल में वञो, कम कार लारायो, वञो स्कूल में वयो वञी पंहिंजा ॿार जी पढ़ाए वञे उठ। बहरहाल चाचा तव्हां पंहिंजे थोरो फ़ैसिले ते नज़रसानी कयो, पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो। वञी 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 तालीम ॾियाराए तालीम। असांजे ॿार जी माण्हू असां ॿार पढ़ायूं कोन था, तालीम लाइ। ओ दिए सुमल, ओ दिए सुमल। छा पप्पा तव्हांखे छा थियो आहे? दिए सुमल, ओ पिक ये सूर जी दवा किथे मुंहिंजी रखी ने वञी खणी जाऊं पिया, मूंखे वरी बि सूर पियो पए। बाबा मूं त ॿई दवाऊं गॾु रखी छॾियो, हाणे ख़बर ई नथी पवे त पेट जी सूरी कहिड़ी दवा आहे ऐं ज़हरीली कहिड़ी दवा आहे। ऐं अम्मा तुंहिंजो अक्ल त ॾिस, तुंहिंजो दिमाग़ त ॾिस, उहो पेट जे सूर जी तो दवा खणी वञी कुअनि जी ज़हरीली दवा सां गॾु रखी छॾी। हाणे हिकिड़ा त पाण अणपढ़िया, हाणे त अहिड़ो को पढ़ियल माण्हू बि कोन्हे जेको पाण खे सुञाणी पढ़ी उहो पेट जे सूर जी दवा कढी ॾे। मां हाणे तूं हीअं कर, हीअ हींअर मूं त मास्टर आयो, तूं वञ हिनखे घरां वञी वठी अच त इहे पाण खे पढ़ी वञी मां दवाऊं कढी ॾे त कहिड़ी पेट जे सूर जी दवा, कहिड़ी ज़हरीली दवा आहे। बाबा असां तव्हांखे पहिरीं खां चवंदा हुआसीं असांखे तालीम हासिल कराए, अॼु असां उन जी वजह सां सभु ॿियनि जे मोहताज पहुचूं पिया। छोरियो हाणे मथो मुंहिंजो न खाओ, मथो न खाओ, वञो ॿई ॼणियूं मास्टर खे वठी अचो वञी। हा बाबा वञूं पिया। वाह वॾी ख़ैर मां घुरायो न। अरे यार मास्टर बस मजबूरी थी वई, वे 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 यार हे मारी छोकिरी जेके न आहिनि ॿई चरियूं, हिननि उहा पेट जे सूर जी मुंहिंजी दवा उहा वरी कुअनि जे ज़हरीली दवा सां गॾु रखी छॾी। हाणे असीं अणपढ़िया माण्हू ख़बर ई नथी पए कहिड़ी पेट जे सूर जी दवा, कहिड़ी कुअनि जी ज़हरीली दवा, दवाऊं सभु हिकु जहिड़ियूं।
ए चरियूं मेरा मुंहिंजी धीउ चाचा तॾहिं त मूं तव्हांखे सवेर चयो पियो न त चरियूं इहे न आहिनि, चरिया पाण माइट आहियूं जेके पंहिंजे बच्चनि खे तालीम खां महरूम रखूं था। असां पंहिंजे कमनि कारनि, पंहिंजे बनियनि ॿारनि, पंहिंजे माल चारण खे अहमियत ॾियूं था, पर हिन तालीम खे पंहिंजे बच्चनि खे सुधारण जे लाइ को बि कदम नथा खणूं। तॾहिं चवां थो तव्हांखे त महिरबानी करे हिननि बच्चनि खे तालीम ॾियारियो। ए अम्मा अमी वञो, दवाऊं ॿई खणी अचो वञो त मास्तर पाण खे परी कढी ॾे। हा बाबा मास्तर मां त सुञाण कहिड़ी पेटे सूरे दवा आहे, ॾिस दवा कहिड़ी ज़हरीली दवा आहे, सभु दवाऊं हिकु जहिड़ियूं। हीअ अथई ज़हरीली दवा, अच्छा हीअ ज़हरीली हीअ हिकिड़े पासे रखी छॾ। हा हीअ अम्मा हीअ अलॻि कर। हीअ अथई पेट जे सूर जी दवा। अच्छा हीअ पेटे सूरे दवा न, इहा 3 दफ़ा पीबी, 2 चमचा। हा यार मास्तर तुंहिंजी वॾी महिरबानी, तव्हांजी मुंहिंजी ज़िंदगी बचाए थी। अॼु जे तव्हां न चयो आहे त हे इन्हनि छोकिरियुनि मुआरियुनि जे आसिरे अॼु आऊं अणपढ़ियल माण्हू, जाहिल माण्हू पंहिंजे हथनि सां पाण खे ज़हर ॾियो मारियो वेठो हुजां। चाचा इहा महिरबानी मुंहिंजी न आहे, जॾहिं शुरू मां आऊं तव्हांखे पैगाम ॾियण आयुसि तालीम जो ऐं तव्हां नफ़रत करे रहिया हुआ, इहा महिरबानी तव्हां ते हुन तालीम जी आहे। हा यार वाकई सच थो चई, वाकई तालीम खां सवाइ यार इंसान वाकई अंधो आहे, वाकई यार इंसान अंधो आहे तालीम खां सवाइ। चाचा आऊं तव्हां समेत हिननि सभिनी असांजे मारूड़नि खे ऐं सभिनी माण्हुनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो। इहो तव्हां जेको हिननि खे गाह ते, माल में ऐं ॿियनि कमनि कारनि में हिननि बच्चनि खे पोरियो करायो था, ख़ुदा हीअ हुननि जी उमिरि आहे तालीम पढ़ाइण जी। तालीम सिर्फ़ नौकिरी जो नालो न आहे, तालीम शऊर जो नालो आहे। तालीम पढ़ाए करे तव्हां पंहिंजा कारोबार बि हलाए सघो था, तालीम पढ़ाए करे तव्हां जेको सो दुनिया में उथी वेही सघो था। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियो, तालीम ज़िंदाबाद।